बिटशा मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त बिटशा जे क़दीमी याकूब शहीद क़ब्रिस्तान में गटरनि जो गंदो पाणी पीअण सबबि क़बरूं मसमार थियण करे शहरियुनि तंबूरा चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एडवोकेट साजिद राजपूत, डॉक्टर अयाज़, एडवोकेट आसिफ राजपूत, आदिल राजपूत ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टाउन कमेटी आॾो तंबूरा चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त याकूब शहीद क़ब्रिस्तान जे करे ही एहतजाज थियो आहे। इन एहतजाज में असांजो सिर्फ़ु इहो ई मुतालबो आहे त असांखे इहो पाणी बंदि कयो वञो। हालांकि हुननि वटि हर शइ आहे, पाणी जो को जवाज़ न आहे इन साइड ते छॾण जो, या को हिते गुज़रगाह न आहे, या को रस्तो बि न आहे, पर सिर्फ़ु पंहिंजी नाअहली खे ॾेखारंदे नाअहली कंदे इन में पाणी छॾनि था। क़बरूं मसमार थियूं। याकूब शहीद स्कूल आहे, ॿार अचनि था, उन में उन्हनि जे ॿुढनि जो ख़तरो आहे। नंढा मासूम ॿार आहिनि, उन्हनि खे ना सम्झनि त उनखे ख़बर बि कोन्हे पाणी केतिरो आहे। ही पाणी छॾनि था त को 20-25 फुट थो थिए। ऐं पहिरें बि असांजो हिकिड़ो नंढड़ो छोकिरो आहे जेको ॿुढो अलाह जे करम सां उहो हाणे सिहतयाब आहे, न त हिननि जी नाअहली हुई त उहो बि ॿुढे पाणी गंदो, बीमारी फैलजनि पियूं ऐं क़बरूं मसमार पई थियनि। असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे गॾिजेसर जी को अहिड़ो माहौल ठाहिनि जंहिंमें असांजो इहो जेको पाणी बंदि थी वञे। ॿियो कुझु बि कोन्हे, असांखे सिर्फ़ु इहो खपे त पाणी बंदि थी वञे। क़ब्रिस्तान आहे सभ जो आहे, हिकिड़े अकेले मां जो कोन्हे। क़ब्रिस्तान जो आहे, मसमार थियनि, बेरहुमती पई थियनि, इलाही क़बरूं ख़तमु थी वियूं आहिनि। बाक़ी जेके बचनि था, हाणे पेड़ ब रखूंसि था न त उहो हेठि लही थो वञे, अलाह माफ़ु करे को नुक़सानु थी वञेसि। इन जे करे असांजो पुरमन एहतजाज आहे। महिरबानी करे असांजे इन एहतजाज खे मद्देनज़र रखंदे असां त इंसाफ़ कयो वञे ऐं इहो पाणी जेको आहे जल्द अज़ जल्द इन जी एहतजाज करे रहिया आहियूं। असां हुन हवाले सां एप्लीकेशन्स वग़ैरह ॾिनियूं आहिनि, हुन हवाले सां असां टाउन ऑफिसर खे चयो आहे, हुन हवाले सां असां असिस्टेंट कमिश्नर खे चयो आहे, हुन हवाले सां असां कोर्ट में दरख़्वास्त बि ॾिनी आहे 133 जेको 6 तारीख़ ते लॻल बि आहे। हुनजो डिसीशन बि अचण वारो आहे। उमेदु आहे त असांजे हक़ में ईंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त जेको क़ब्रिस्तान जो पाणी आहे, गंदो पाणी, काफ़ी सालनि खां बीठो आहे। बारिशूं आयूं, हुन खां पोइ बि असां कढण जी कोशिशि कई। असां वरी पंहिंजी मदद जे तहत पाण उते मिटी भरा करे रहिया आहियूं। तक़रीबन 300-400 ट्राला असां विझराए चुका आहियूं। पर जेके पब्लिक हेल्थ आहे, पब्लिक हेल्थ जेको डीज़ल खाए थो, जेको सफ़ाई जेको उते तालाबनि खे भरे थो ऐं ॿाहिरि पाणी नथो कढे तालाबनि जो, उते सफ़ाई नथो कराए, हुननि खे क़ब्रिस्तान हिकिड़ो ईज़ी रस्तो आहे। क़ब्रिस्तान में पाणी था छॾे ॾियनि, टोड़े था छॾनि। क़ब्रिस्तान में हज़ारे क़बरनि जी बेहुरमती थी थिए, क़बरनि जी बेहुरमती थी रही आहे। आबो अजदाद असांजा दफ़न आहिनि उते, ऐं उते असांजी दिलि आज़ारी थी रही आहे। बार बार हुननि खे चवण ते, बार बार मना करण ते वरी बि हू नथा मञनि। असां वटि पुरमन एहतजाज जे सिवा को रस्तो कोन्हे। असां सिंध गवर्नमेंट खां, असां जमीलुज़्ज़मा साहब खां, असां डिप्टी कमिश्नर साहब खां इहो ई गुज़ारिश कंदासीं त हिननि करप्ट ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु जल्द खां जल्द कानूनी कार्रवाई कई वञे ऐं हिते जेको तालाबनि जो पाणी आहे, जेकी स्कीम मंज़ूर कई वञे त जेको ॿाहिरि पाणी निकिरे, ॿाहिरि पाणी निकिरंदो त मसइलो हल थींदो। क़ब्रिस्तान में पाणी तॾहिं ईंदो आहे जॾहिं हू ओवरफ्लो थी वेंदो आहे या हू पाणी टोड़ंदा आहिनि मोटर न हलाइण जे करे। हू चवनि था असांखे डीज़ल नथो मिले, पब्लिक हेल्थ वारा चवनि था असांखे डीज़ल नथो मिले, असांजा तालाब जेके आहिनि हू नंढा आहिनि, असांजी स्कीम मंज़ूर नथी थिए, मोटरूं असां वटि कोन्हनि, असां वटि मोटरूं हुजनि त असां मोटरूं हलायूं। हू चवनि था त असां वटि 6 इंच जी पाइप लाइन आहे, असां वटि घटि में घटि 12 इंच जी पाइप लाइन हुजे जेकी बिटशा जी आबादी वधी वई आहे। हिन करे ये मसइलो डिप्टी कमिश्नर साहब स्कीम मंज़ूर करे इहो मसइलो हल कराए सघे थो, तालाबनि जी सफ़ाई कराए इहो मसइलो हल कराए सघे थो ऐं इहो मसइलो तॾहिं हल थींदो। ऐं हिननि खे जेके ऑफिसर आहिनि जेके सिर्फ़ु डीज़ल खाए रहिया आहिनि ऐं करप्शन करे रहिया आहिनि, हिननि जे ख़िलाफ़ु जल्द खां जल्द कानूनी कार्रवाई कई वञे ऐं क़ब्रिस्तान जो पाणी कढायो वञे। क़ब्रिस्तान जो जेको ढंढ आहे हुते मिट्टी भराई वञे, हुते सफ़ाई कराई वञे। क़दीमी क़ब्रिस्तान आहे याकूब शहीद क़ब्रिस्तान, ड्रेनेज सिस्टम उनजे बिल्कुलु बैक साइड में ठहियलु आहे ऐं उनजे फ्रंट साइड ते जेको आहे याकूब शहीद स्कूल बि ठहियलु आहे, प्राइमरी स्कूल जंहिंमें नंढा ॿार पढ़नि था। कुझु ॾींहं पहिरीं तव्हां ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पवंदव मीडिया वारनि खे त कुझु ॾींहं पहिरीं उन गंदे पाणी में बिटशा शहर राजपूत बिरादरी जो हिकिड़ो नंढड़ो ॿारु जंहिंजी उमिरि तक़रीबन 5 साल आहे, उहो उन जे अंदरि किरी पियो ऐं उनखे हैदराबाद सिविल अस्पताल जेको आहे रेफर कयो वियो। अल्लाह जी महिरबानी सां, मालिक जी कुदरत सां उहो ॿारु जेको आहे उनजी तबियत हींअर बहितर आहे। लेकिन असां इहो एहतजाज जेको रिकॉर्ड करायूं पिया, असांजो इहो एहतजाज जेको आहे पहिरियों एहतजाज न आहे। असां इन खां पहिरीं 20-50 चकर जेको सो आहे एहतजाज रिकॉर्ड कराए चुका आहियूं ऐं हींअर असां आला ऐवाननि खे, आला हुकामनि खे इहा गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी पब्लिक हेल्थ वारनि खे ऐं टाउन इंतिज़ामिया खे होश जा नाखून ॾियारनि ऐं उन्हनि खे हुकुम कनि त जल्द अज़ जल्द याकूब शहीद क़ब्रिस्तान में जेको गंदो पाणी छोड़ कयो पियो वञे, इहो जल्द खां जल्द बंदि कयो वञे। शुक्रगुज़ार आहियूं मीडिया वारनि जा जेके आया हिन अहम इशू ते असांजो साथ ॾिनऊं।
तव्हांखे ख़बर आहे त 4-5 महीना थी गुज़री चुका आहिनि बरसात जो पाणी याकूब शहीद क़ब्रिस्तान में दाख़िल थी वियो ऐं खोड़ सारियूं क़बरूं मिसारजी वयूं, ख़तम थी वयूं। असां बार बार इंतिज़ामिया खे रिक्वेस्ट कंदा रहियासीं त महिरबानी करे इन पाणीअ खे जल्द खां जल्द क़ब्रिस्तान मां कढायो वञे, पर इंतिज़ामिया असांजी हिकु बि न ॿुधी। पंहिंजी मदद तहत असां गॾिजी करे डोनेशन करे जॾहिं पाणी कढाइण जी कोशिशि कई त रुकावटूं विधियूं हुयूं त जेकॾहिं तव्हां इहो पाणी कढो था त असां केॾां कंदासूं। हालांकि तव्हां ॾिसो ॿनियुनि जा पाणी निकिरी विया आहिनि, वॾेरनि जे ज़मीनुनि जा पाणी निकिरी रहिया आहिनि, वॾेरनि जे ॻोठनि जा पाणी निकिरी विया आहिनि, पर हीउ क़ब्रिस्तान आहे जंहिंमें खोड़ सारा बुज़ुर्ग मुदफ़िन आहिनि, औरतूं मुदफ़िन आहिनि, खोड़ सारा नौजवान मुदफ़िन आहिनि ऐं हुननि जे क़ब्रुनि जी तमामु घणी बेहरमती बि थिए। असां टाउन जी इंतिज़ामिया खे बार बार अर्ज़ु कयो आहे, पब्लिक खेत वारनि खे बार बार अर्ज़ु कयो आहे, हता की असां कोर्ट ताईं बि विया आहियूं ऐं उन्हनि खे मौदबान अर्ज़ु कयो आहे त महिरबानी करे क़ब्रिस्तान जो तक़दुस पामाल पियो थिए, इन पाणीअ खे जल्द खां जल्द पाणीअ खे कढायो वञे, पर उन्हनि असांजी न ॿुधी आहे। खोड़ सारा जानवर अचनि था आहिनि किने पाणी में अची करे, जॾहिं पीअनि था उते मरी था वञनि, धप थी वञे। हिकिड़ो नंढिड़ो ॿारु उते उन पाणी में किरी पियो जेको फोत थी वियो। खोड़ सारा नुक़सानु जेको आहे थियो आहे, उनजे बावजूदि बि अञा ताईं इंतिज़ामिया तहरीक न पई वठे। असां हिन पब्लिक जे ज़रिए इंतिज़ामिया खे, हिन मीडिया जे ज़रिए, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, हर मीडिया जे ज़रिए असां इंतिज़ामिया खे ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं तव्हां क़ब्रिस्तान मां पाणी न कढाईंदव त असां इंशाअल्लाह एहतिजाज कंदासूं ऐं अॻिते हली करे असांजो एहतिजाज जो दायरो वधाईंदे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।